सांगड़ एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते सॼे मुल्क में मौसर स्नैप चेकिंग ऐं नाकाबंदी कई पई वञे, जंहिं जे नतीजे में चेकिंग दौरान हिकु मशकूक एम्बुलेंस खे रोके उन जी तलाशीअ दौरान स्ट्रक्चर ते अछे रंग जी चादर सां ढकियल मंशियात हथ कई वई। मिलियल मंशियात में 2 किलो चर्स ऐं 120 किलोग्राम टे मण कची सोपारी शामिल आहे, जेके गुटका मवाद ठाहिण में इस्तेमाल थींदी आहे। मंशियात विकिरो करण में मुलविस गुटका डीलर मुल्ज़िम अब्दुल वहीद सैयद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार ख़िलाफ़ एंटी नार्कोटिक्स एक्ट तहत बि अलॻि-अलॻि केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। जवाबदार जे कारोबार में शरीक जवाबदार इस्माइल उर्फ लालू मरी जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।